बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो मोहसिन ख़ान आहे ऐं मां एम्प्लॉई आहियां डिस्ट्रिक्ट एंड सेशंस कोर्ट जो। असांजो ॻोठु पीरबख्श वांड जेको तालुका खानपुर जो तमामु पुराणो ॻोठु आहे, जेको हिकु पंहिंजी अलॻि सां हिस्ट्री रखे थो। असांजे हिन ॻोठ में असांजे कुझु चाचनि सां गॾु असांजी बि हिकिड़ी जॻह आहे जेका ओतिरी पुराणी आहे जेका जेतिरो इहो ॻोठु पुराणो आहे। असां ज़ाती तौर ते अॼु खां तक़रीबन कुझु साल पहिरियों 4-5 साल पहिरियों इन शिकारपुर सिटी में असां रहणु शुरू कयोसीं ऐं इन पंहिंजी पढ़ाई जे सिलसिले में ऐं इन जे दौरान असांजी जेका जॻह आहे उहा तमामु असां घटि इस्तेमालु कंदा रहियासीं, छो जो असांजे हिते पंहिंजी पढ़ाई हुई सिस्टम वग़ैरह जे करे ऐं जॉब वग़ैरह जीअं मिली वई त असांजो शिकारपुर सिटी में रहणु असांजो वधी वियो, असांजे ॻोठ में रहणु थोरो घटिजी वियो। ऐं इन जे दौरान असांजो हिकिड़ो चाचो इसरार अली ख़ान जेको तमामु सुठी सियासी क़ुवत रखे थो ऐं हिकिड़ो रिटायर्ड प्रोफेसर बि आहे, उन्हनि असांखे जॾहिं खां असां शिकारपुर सिटी में रहणु शुरू कयोसीं असांखे मुख़्तलिफ़ असांजी जॻह जा ॻोठ वारी जॻह जा ऑफर्स ॾींदो रहियो, पर असां जीअं त उहे ऑफर्स रिजेक्ट कयूंसीं। असां चयोसीं असांखे पंहिंजी जॻह न आहे सेल करणी, असां पंहिंजो कॾहिं बि ईंदासीं, असां पंहिंजो उते रहंदासीं। पर हाणे जीअं त अचानक कुझु ॾींहं पहिरियों असांजो चाचो इसरार अली ख़ान पंहिंजनि 2 पुटनि यासिर ख़ान ऐं ज़ुहैब ख़ान ऐं कुझु प्राइवेट गुंडा वठी अची करे अचानक सां हथियारनि सां माण्हू बीहारे करे असांजी जॻह जे बिल्कुलु फ्रंट में प्लाट पियो आहे, उते पंहिंजी जॻह ठाहिराइण जी कोशिशि कई ऐं आरा खणायूं, जंहिंजो जीअं असांखे ॻोठ वारनि माण्हुनि ॿुध ॻाल्हि कई त मुंहिंजो बाबा ऐं मुंहिंजो वालिद साहिबु उते जीअं विया, हुननि खां पुछा कनि त बाबा ही तव्हां छा करे रहिया आहियो, त हुननि सां बाक़ाइदा विहण जी कोशिशि कई वई, पर हे त कुझु ॻोठ वारनि विच में अची करे इन जेको आहे उन्हनि खे बाक़ाइदा छॾायो ऐं इन ई हवाले सां जेको नुक़सानु थी सघे पोइ उन खां ॻाल्हि टरी वई, छो जो जॻह ख़ुदि हिकिड़ो पाण बयानु करे थी त केतिरी असां सां हिन 21वीं सदी में नाइंसाफ़ी थी रही आहे। ऐं सेकेंडली मां SSP साहिब खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे इन मैटर जी शफ़ाफ़ तरीक़े सां इंक्वायरी कई वञे, छो जो जेके बि कंसर्न इदारा आहिनि असां नो डाउट कोर्ट में मूव कयो आहे, पर जेके बि कंसर्न इदारा आहिनि उहे हुननि पंहिंजे सियासी बंगुले जी सोर्स यूज़ करे ऐं प्लस में कुझु पैसा हलाए करे उहे हुननि ख़रीद करे छॾिया आहिनि। सो महिरबानी करे असां सां गॾु इनखे असांखे इंसाफ़ प्रोवाइड कयो वञे, न त ईअं न थी पए सुभाणे कुझु नुक़सानु थी पए, कुझु जानी नुक़सानु थी पए। इन खां पहिरियों मुंहिंजी असांजी कोशिशि इहा ई आहे त असांजो क़ानूनी तरीक़े सां असांजी हेल्प कई वञे।